अस्सलाम नाज़रीन, मेहरान टीवी में भली कार मां हां मुबशर सोलंकी। सबका पहली एक नजर हेडलाइन ते। ईरान जा इसराइल ऐं ख़िते में अमरीकी अॾनि मथां मिज़ाइल हमला। इसराइल में मिज़ाइल हमलनि बैदि मुख़्तलिफ़ हंधनि ते बाहि भड़कियूं थी। सऊदी अरब में अमरीका जे फ़ौजी अॾनि मथां ईरान मिज़ाइलनि जो मींहुं वसाए छॾियो। सऊदी अरब पारां ईरान जा 8 ऐं कुवैत पारां 5 ड्रोन तबाह करण जी दावा। कुवैत एयरपोर्ट जे रेडार सिस्टम के नुक़सान। एयरबेस से 3 फौजी ज़ख्मी। अमरीका ओमान मां बि गैर हंगामी सरकारी अमले के वापस घुराए वरितो। अमरीकी सदर हरम्स जो सामुंडी लंघ खोलण लाइ दुनिया खां मदद घुरी वरिती। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त हरम्स जो लंघ खोलण लाइ केतिरा ई मुल्क अमरीका सां गॾु जंगी सामुंडी जहाज़ मोकिले रहिया आहिनि। चीन, बर्तानिया, फ्रांस, जापान, ॾखण कोरिया ऐं ॿिया मुल्क बि पंहिंजा जंगी जहाज़ मोकिलींदा। अमरीकी सदर जो वधीक चवणु हो त हरम्स जे सामुंडी लंघ मां तेल खणी वेंदड़ मुल्क सिक्योरिटी पाण यकीनी बणाईंदा। ईरान जे सुप्रीम लीडर मुश्तबा खामनाई जे मौत जी ख़बर अफ़वाह थी सघे थी। ईरान तकरार ख़त्म करण जे लाइ डील करणु चाहे थो। अफ़गान तालिबान ऐं ख़ारजियुनि जी अॻराई ख़िलाफ़ ऑपरेशन ग़ज़ब अल हक़ जारी। पाक फ़ौज जा अफ़गानिस्तान में कामयाब फ़िज़ाई हमला। कंधार में इंतहाई अहम टेक्निकल इक्विपमेंट स्टोरेज टनल तबाह। ISPR जो चवणु आहे त अफ़गान तालिबान ऐं ख़ारजियुनि जे ठिकाणनि खे कामयाबी सां निशानो बणायो वियो। अफ़गान तालिबान ऐं दहशतगर्द कंधार में ज़ेर ज़मीन टनल टेक्निकल इक्विपमेंट स्टोरेज जे तौरु इस्तेमाल करे रहिया हुआ। सिंध जे नए गवर्नर पारां गवर्नर हाउस जे ख़र्चनि जी ऑडिट कराइण जो ऐलान। निहाल हाशमी चयो आहे त गवर्नर हाउस सॼी सिंध जी सुञाणप आहे। कराची बाबति मनफ़ी ॻाल्हियूं न कयूं वञनि। असां प्रोपेगेंडा न पर कमु कंदासीं। सिंध खे पंहिंजो हक़ ॾियारण जी पूरी कोशिश कई वेंदी। प्रेस कॉन्फ्रेंस कंदे निहाल हाशमी वधीक चयो आहे त गवर्नर हाउस में केतिरो ख़र्च थियो ऐं किथे ख़र्च थियो, हर शइ जी ऑडिट कराई वेंदी। गवर्नर हाउस में सहरी ऐं इफ़्तारी कराइण जो सिलसिलो जारी रहंदो। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त सॼी दुनिया में मुस्लमाननि ख़िलाफ़ नफ़रत ऐं तअसुब जे ख़ात्मे जी ज़रूरत आहे। इस्लाम खे इंतहा पसंदीअ सां गॾणु घटि ॼाण जी अकासी आहे। इज़हार राय जी आज़ादी नफ़रत पखेड़ण लाइ इस्तेमालु न थियणु घुरिजे। इस्लामोफोबिया जे तदारुक जे आलमी ॾींहं ते पंहिंजे पैगाम में सदर आसिफ अली ज़रदारी वधीक चयो आहे त पाकिस्तान इस्लामोफोबिया ख़िलाफ़ आलमी फोरमनि ते मुसलसल आवाज़ उथारींदो रहियो आहे। पाकिस्तान में अक़लियतुनि खे बराबरी जा हक़ फ़राहम कया पिया वञनि। हैदराबाद में शादी हाल मालिक जे अगवा में पुलिस एहलकार मुलविस निकिता। गिरफ़्तार। बनी अॻु हाली रोड वारे इलाइक़े मां मोहम्मद नासिर खे अगवा कयो वियो हो। शादी हाल मालिक खे क़ैद में रखण बैदि 20 लख रुपया भुंग वठी पोइ छॾियो वियो। पुलिस जो टेक्निकल बुनियादनि ते छापो। अगवा में मुलविस 3 एहलकार गिरफ़्तार। भुंग जी रक़म हथ। IG सिंध वाक़े जो नोटिस वरितो। DIG हैदराबाद खां रिपोर्ट तलब। जावेद आलम मोढो चयो आहे त पुलिस में कारिन ॾिॾनि जी का बि गुंजाइश न आहे। अगवा वाक़े में मुलविस एहलकारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। पाकिस्तान रेलवे पारां ईद उल फितर ते 4 स्पेशल ट्रेनूं हलाइण जो फ़ैसिलो। पहिरीं ख़ुसूसी ट्रेन 16 मार्च ते कराची खां लाहौर रवानी थींदी। ॿी स्पेशल ट्रेन 17 मार्च ते कोयटा खां रावलपिंडी ताईं हलाई वेंदी। रेलवे अख़्तियारनि मूजिबि 3 ख़ुसूसी ट्रेन 17 मार्च ते कराची खां पेशावर रवानी थींदी। चौथी ट्रेन 18 मार्च ते कराची खां लाहौर ताईं हलाई वेंदी। कोटड़ी में जवाबदार पंहिंजी घरवारी खे कुआड़ियूं हणी क़त्ल करे छॾियो। ॻोठ अलीबख्श ख़ासकेली में 45 वरनि जी अमीरज़ादी बेदर्दीअ सां क़त्ल। पुलिस जवाबदार मुड़ुस नेक मोहम्मद खे गिरफ़्तार करे वरितो। ॾोह जो एतराफ़। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी जांच कई पई वञे। लाखा रोड रेलवे स्टेशन ते मुसाफ़िर ट्रेन माल गाॾी सां टकराइजी पई। मुसाफ़िर मौजज़ाने तौर ते महफ़ूज़। रेलवे ट्रैक मुतासिर। कराची खां लाहौर वेंदड़ शालीमार एक्सप्रेस रेलवे स्टेशन ते बीठल मालगाॾी सां टकराइजी वई। मालगाॾी जा केतिराई गाॾा पटड़ीअ तां लही विया। शालीमार एक्सप्रेस जी इंजण, जनरेटर वारियूं बोगियूं ऐं मालगाॾी जा 3 गाॾा तबाह। हादसे सबबि अप ऐं डाउन ट्रैक ते ट्रेनुनि जी अचवञ मुअतल। रेलगाॾियुनि खे मुख़्तलिफ़ स्टेशन्स ते रोकियो वियो। पाकिस्तान क्रिकेट टीम जे अॻूणे कप्तान सरफराज़ अहमद इंटरनेशनल क्रिकेट तां रिटायरमेंट जो ऐलान करे छॾियो। सरफराज़ अहमद 54 टेस्ट, 61 T20 ऐं 117 वनडे मैचेस में पाकिस्तान जी नुमाइंदगी कई। सरफराज़ अहमद चयो आहे त पाकिस्तान जी नुमाइंदगी करणु संदसि लाइ वॾो एज़ाज़ रहियो आहे। हुन हमेशह बेखौफ़ क्रिकेट खे हथी ॾियण ऐं
मुतहद टीम ठाहिण जी कोशिश कई। सिंध जे क्लासिकल फनकार फोटो खान ज़रदारी जे विछोड़े के 30 वरह वहामी पिया। 1954 में लुंडो शहर भरिसां जनम वठंदड़ फोटो खान ज़रदारी राग ज़रिए शोहरत माणी। हुन जा उर्दू, सिंधी ऐं सराइकी में ॻायल केतिरा ई कलाम अॼु बि मक़बूल। वरसी जे मौक़े ते फोटो खान ज़रदारी खे सकाफ़त खाते विसारे छॾियो, का बि तक़रीब न रखी वई।